ज़रदालू हिकु अहिड़ो फ्रूट आहे जंहिंखे ताज़ो तोड़े सुकाए इस्तेमालु करे सघिजे थो। इहो ग़िज़ा सां भरपूर फ्रूट आहे। ज़रदालू पोटाशियम, आयरन, फाइबर ऐं बीटा कैरोटीन सां मालामाल हूंदो आहे, जंहिंखे सदाईं नज़रअंदाज कयो वेंदो आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त ताज़ो तोड़े ख़ुश्क ॿिन्ही सूरतुनि में ज़रदालूअ जो इस्तेमालु सिहत लाइ फ़ाइदेमंद आहे, जॾहिं त इन खे सुकाए महफ़ूज़ करण जे नतीजे में इन जी ग़िज़ा में वाधि थी वेंदी आहे। ज़रदालू में विटामिन ई वॾे मिक़दार में मिलंदी आहे। इन जे करे इन जो इस्तेमालु कमज़ोर नज़र खे तेज़ कंदो आहे ऐं पोढ़ाइप ऐं ज़हनी कमज़ोरी खां हिफ़ाज़त मिलंदी आहे। इन खां सवाइ ज़रदालू गोॾनि, जोड़नि ऐं पुठनि जे सूर खां महफ़ूज़ रखंदा आहिनि ऐं दिलि ऐं दिमाग़ खे ताक़त ॾींदा आहिनि। सुकल ज़रदालू कैल्शियम हुजण जे करे हॾियुनि जी सुठी सिहत लाइ बि ज़रूरी आहिनि। कैल्शियम खां सवाइ सुकल ज़रदालू में पोटाशियम बि वॾे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे। ज़रदालू खे सुकाए ख़ुश्क मेवो बणायो वेंदो आहे, जॾहिं त ख़ुश्क मेवो हुजण जे करे इन में फाइबर जो बि वॾो मिक़दार मौजूदु हूंदो आहे। इन सां गॾु ख़ुश्क ज़रदालू में कैलोरीज़ बि तमामु घटि मिलंदियूं आहिनि। इन में मौजूदु फाइबर हाज़मे जे निज़ाम जी कारकर्दगी खे वधीक ताक़तवर बणाए छॾींदो आहे, जेको वज़न घटि करण में मदद करे थो। फाइबर जो घणो मिक़दार कोलेस्ट्रॉल जी सतह खे बि कंट्रोल कंदो आहे, जंहिं जे करे दिलि जे मर्ज़नि में मुब्तला थियण जा ख़तरा घटिजी वेंदा आहिनि। अधु कप ख़ुश्क ज़रदालुनि जो इस्तेमालु दिलि जी केतिरियुनि ई शिकायतुनि खे ख़तमु कंदो आहे ऐं रत जो वहिकिरो जारी रखंदो आहे। कमज़ोर मादे वारा माण्हू इन खे खाधो खाइण खां अॻु में इस्तेमालु कनि त बदहाज़मी ऐं पेट जी ॿियुनि बीमारियुनि मां शिफ़ा माणे सघिजे थी ऐं ख़ुश्क ज़रदालू कब्ज़ीअ खे बि ख़तमु कंदो आहे। सुकल ज़रदालुनि में मौजूदु आयरन रत जी खोट ख़तमु करण लाइ अहम किरदारु अदा कंदी आहे ऐं एनीमिया ख़िलाफ़ मुदाफ़ियती क़ुवत वधाईंदी आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त ज़रदालू में मौजूदु एंटी ऑक्सीडेंट्स कैंसर जे ख़तरनि खे बि घटाईंदा आहिनि। ज़रदालू जी पोख ऐं उन जो इस्तेमालु पाकिस्तान जे ॾाखणनि इलाइक़नि में वधीक थींदो आहे। इहो ई सबबु आहे त जबलनि ते रहंदड़ ऐं शहरी ज़िंदगी खां वधीक कमकार ऐं सख़्त महिनत कंदड़ माण्हू वॾे अरसे ताईं केतिरियुनि ई बीमारियुनि खां परे सिहतमंद, चङा भला, स्मार्ट ऐं ताज़ा तवाना रहंदा आहिनि। सुकल ज़रदालू खल खे साफ़ करण लाइ बि वॾा फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। इन सां गॾोगॾु सिज जी गर्मी जे करे थींदड़ साड़े ऐं ख़ारिश खे बि ख़तमु कंदा आहिनि। न रुॻो इहो, पर सुकल ज़रदालू इस्तेमालु करण सां चहिरे ऐं खल ते मौजूदु दाग़नि ऐं चुटनि ऐं घुंजनि जो बि इलाजु मुमकिन थींदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk